अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादी न्यूज़ इशू में भलीकार आया दानिश कुछ ब्रेकिंग न्यूज़ पहुंचाईंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आया पहुंचाई पिया त दादू में मॉनिटरिंग एंड एवाल्यूशन एजुकेशन एंड लिटरेसी खाते जी चीफ मॉनिटरिंग ऑफिसर गुलाम फातिमा घलू साल 2020 जी रिपोर्ट जारी करे छड़ी है। जारी कल रिपोर्ट में दादू ज़िले में गैर हाज़ुर रहंदड़ 218 उस्तादन के शोकास नोटिस जारी किया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आया पहुंचाई पिया नाज़रीन। दादू जे तालीम खाते जी मॉनिटरिंग एंड एवाल्यूशन एजुकेशन एंड लिटरेसी खाते जी चीफ मॉनिटरिंग ऑफिसर है गुलाम फातिमा घलू साल 2020 जी रिपोर्ट जारी कंदे उनमें जणायो है तो दादू ज़िले में गैर कानूनी हाज़ुर रहंदड़ गैर हाज़ुर रहंदड़ 218 उस्तादन के शोकास नोटिस जारी किया विया आहिनि। इन हवाले सां असां वधीक राब्तो कयो आहे पंहिंजे दादू इशू जे रिपोर्टर न्याज़ चैंडी सां उन खां मालूम कंदासीं उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी न्याज़ आगाह कजो, दादू में ज़िले में गैर हाज़ुर रहंदड़ 218 उस्तादन के शोकास नोटिस जारी किया आहिनि, वधीक कहिड़ी कार्रवाई थी आहे? जी बिल्कुल दानिश, दादू में मॉनिटरिंग एंड स्कूल एवाल्यूशन एजुकेशन एंड लिटरेसी खाते जी चीफ मॉनिटरिंग ऑफिसर गुलाम फातिमा घलू मीडिया सां ॻाल्हाईंदे इंकशाफ कया आहिनि त दादू ज़िले में गैर हाज़ुर रहंदड़ 218 उस्तादनि खे शोकास नोटिस जारी कया विया आहिनि। जेके उस्ताद काफ़ी अरसे खां वठी स्कूलनि में न पिया अचनि ऐं गुम हुया ऐं पघारूं खणी रहिया, उन्हनि खे शोकास नोटिस जारी कया विया आहिनि। लास्ट शोकास नोटिस जारी कया विया आहिनि जॾहिं त मॉनिटरिंग एंड एवाल्यूशन एजुकेशन एंड लिटरेसी खाते जी चीफ मॉनिटरिंग ऑफिसर गुलाम फातिमा घलू 2020 जी रिपोर्ट जारी करे ॿुधायो आहे त ज़िले में 2229 स्कूलनि मां 450 स्कूल जेके आहिनि उहे मुकमल बंदि थिया आहिनि। जॾहिं त एजुकेशन डिपार्टमेंट में जेके 450 स्कूलनि खे बंदि ॾेखारियो वियो आहे उन में 198 स्कूल अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई में ॾेखारियो विया आहिनि। न उन्हनि जी का बिल्डिंग आहे, न ई उते के से ॿार पढ़नि था, न ई के उते उस्ताद आहिनि। ऐं उन खां अलावा इहो ॿुधाईंदो आहे त 99 स्कूल जेके आहिनि उहे वक़्ती तौर ते बंदि थी विया आहिनि। गुज़िरियल साल जी इहा रिपोर्ट जारी कई वई आहे जंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त उस्ताद जे रिटायर थियण ऐं कुझु उस्ताद जेके फौज कया आहिनि जेके वधीक 99 स्कूल ॿिया बि जेके आहिनि उहे बंदि थी विया आहिनि। हिन चयो आहे त स्कूलनि में शागिर्दनि जो जेको ड्रॉप आउट रेशियो आहे उहो पिणु तेज़ी सां जेको आहे उहो घटिजी रहियो आहे। वालिदैन जेके नियाणियुनि खे प्राइमरी तइलीम बि मुकमल करणु नथा ॾियनि, जंहिं सबबु खोड़ जेके मसइला थियनि था ऐं उहे ड्रॉप आउट रेशियो जेको आहे जेके 2 साल 3 साल अॻु में 2,51,000 ॿार हुया, उन जॻह ते हाणे 2,21,000 ॿार जेके आहिनि ज़िले में जेके तइलीम हासिलु कनि था। उनजो मक़सदु इहो आहे त जेके आउट ऑफ स्कूल ॿार आहिनि उहे तेज़ी सां वधी रहिया आहिनि ऐं स्कूलनि खां ॿार अचण जे बदिरां जेके आहिनि उहे ॿाहिरि निकिरी विया आहिनि। हिन इहो बि ॿुधायो आहे त हुन विज़िट दौरान 382 उस्ताद जेके आहिनि हिकु टाइम गैर हाज़ुर रहिया ऐं 447 उस्ताद 2 टाइम गैर हाज़ुर रहिया आहिनि। तइलीम खाते जी हिकु रिपोर्ट गुज़िरियल 2 सालनि जी हुई जेका जंहिंमें 669 मुलाज़िम जेके आहिनि टीचिंग ऐं नॉन टीचिंग स्टाफ जेको आहे उहो गुम हुयो स्कूलनि खां, जंहिं मां हुननि हिकु कमेटी जोड़ी आहे। जेका कमेटी जेका आहे उन्हनि मां कुझु उस्ताद जेके आहिनि उन्हनि खे 218 उस्तादनि खे शोकास नोटिस जारी करे छॾिया आहिनि। जॾहिं त ॿियनि जी जेका स्कूटनी कई पई वञे जेका मालूम कंदी त उहे उस्ताद हाज़ुर सर्विस आहिनि या रिटायर करे विया आहिनि या वफ़ात करे विया आहिनि। उन जी जांच कमेटी खां पोइ उन्हनि ॿियनि जेके रहियल हूंदा उन्हनि खे शोकास नोटिस जारी कया वेंदा ऐं उहा जांच कमेटी जल्दी जेका आहे रिपोर्ट आला इख्तियारनि खे ॾींदी। हिन इहो बि चयो आहे त बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि स्कूलनि में उन्हनि जी खोट आहे। 521 स्कूल अहिड़ा आहिनि जंहिंमें बाउंड्री वाल न आहे ऐं 375 स्कूलनि में वॉशरूम न आहिनि। 755 स्कूलनि में बिजली खां महरूम आहिनि। 372 स्कूलनि में फर्नीचर जो नालो निशान न आहे। 100 स्कूलनि में फर्नीचर जी खोट पिणु आहे, जंहिं सबबु हज़ारे मासूम ॿार जेके आहिनि पट ते तइलीम हासिलु करण ते मजबूर आहिनि। हिन रिपोर्ट में इहो बि जणायो आहे त दादू ज़िले जे तइलीम खाते में जेको आहे स्कूल उस्ताद जेके आहिनि उहे हाज़िरी बहितर थी आहे। उन्हनि जी जेको डिपार्टमेंट आहे मॉनिटरिंग एंड एवाल्यूशन एजुकेशन एंड लिटरेसी खाते जे अचण खां पोइ उस्तादनि जी जेका हाज़िरी आहे उहा बहितर थी आहे ऐं खाते में कमु कंदड़ असिस्टेंट मॉनिटर रोज़ाना जे बुनियाद ते स्कूल विज़िट करे उस्तादनि ऐं नॉन टीचिंग अमले में जी हाज़िरी खे चकास कनि था। जेका उस्तादनि जी हाज़िरी आहे उनखे बहितर करे सघिया आहिनि। जॾहिं त हुनजो चवणो हो त हुन 3 महीननि दौरान 250 खां वधीक स्कूल विज़िट करे चुकी आहे। जी दानिश, बड़ी मेहरबानी न्याज़ आगाह कयो। दादू डिस्ट्रिक्ट में असां वटि 2229 टोटल स्कूल्स आहिनि। उन में असांजा प्राइमरी जेके आहिनि 1915 ऐं जेके सेकेंडरी एडमिनिस्ट्रेशन जे अंडर आहिनि उहे 314 स्कूल्स आहिनि। ऐं अगरि असां मॉनिटरिंग एंड एवेल्यूशन जेकी असांजी डिपार्टमेंट आहे जेको असांजो विंग आहे, असांजी टीम जेकी आहे असां वटि 13 मॉनिटरिंग असिस्टेंट्स आहिनि। ॿियो असां वटि कुझु उहे फील्ड असांजा आहिनि जेके फील्ड में वेंदा आहिनि, विज़िट कंदा आहिनि अलॉन्ग विथ चीफ मॉनिटरिंग ऑफिसर। मां पर्सनली पाण डेली बेस ते विज़िट कंदी आहियां
ऐं तक़रीबन कॾहिं कॾहिं त 100 स्कूल्स बि थी वेंदा आहिनि अगरि असां एज़ अ टीम काउंट कंदा आहियूं त असां केतिरा स्कूल्स विज़िट कया। सो उन मां सूरत हाल फ़िलहाल त कोविड जे करे इहो आहे की सेक्रेटरी साहब जे लेटर जे मुताबिक़ असां टीचर्स जेके आहिनि उहे त अचनि पिया पर स्टूडेंट्स अवेलेबल न हूंदा आहिनि। द रीज़न इज़ की असां SOPs ते जेको फॉलो कयूं पिया इम्प्लीमेंटेशन असांजी थिए पई थी। सो ॿार न हूंदा आहिनि, टीचर्स हूंदा आहिनि, पोइ उन्हनि जी जेकी बि सूरत हाल हूंदी आहे उहा डेली बेस ते असां रिपोर्ट कढंदा आहियूं। असांजी फॉर एग्ज़ाम्पल सुबुह जो असां 9-10 बजे विज़िट कयो, शाम जो 4 बजे ताईं असांजी रिपोर्ट मथे हली बि वेंदी आहे। असांजी जेकी चेन आहे रिपोर्ट ईअं वेंदी आहे, असां DG साहब खे रिपोर्ट कंदा आहियूं, मथे जेको असांजो मॉनिटरिंग एंड एवेल्यूएशन जो डायरेक्टर जनरल आहे भुट्टो साहब, असां DG साहब खे रिपोर्ट कंदा आहियूं। पोइ वरी DG साहब जेको आहे फर्दर वरी मूव कंदो आहे सेक्रेटरी साहब खे। अदा तक़रीबन 450 जे लॻभॻि परमानेंट क्लोज्ड स्कूल्स आहिनि। उहे के त 6 सालनि खां बंदि आहिनि, के 2.5 सालनि खां बंदि आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ रीज़न बि आहिनि। ऐं इन 450 स्कूल्स में 200 स्कूल तक़रीबन अहिड़ा आहिनि जेके नॉट एग्ज़िस्ट आहिनि, रिकॉर्ड में त मौजूदु आहिनि पर उन्हनि जी का बिल्डिंग वग़ैरह बि कोन्हे। ऐं अगरि तव्हां रीज़न पुछणु चाहींदो त उन जा डिफरेंट रीज़न आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल हाणे हिकिड़ो स्कूल आहे, सिंगल टीचर स्कूल आहे असांजे ॻोठनि में। हाणे उहो टीचर अलाह साईं ख़ैर करे एक्सपायर थी वियो त तॾहिं बि स्कूल बंदि थी वेंदो, अगरि रिटायर थी वियो तॾहिं बि स्कूल बंदि थी वेंदो। ऐं असांजे ओवरऑल सॼे दादू डिस्ट्रिक्ट में 9000 जे लॻभॻि 9000 जे लॻभॻि जेके आहिनि उहे टीचिंग ऐं नॉन टीचिंग एम्प्लॉइज़ आहिनि जेके कमु कनि पिए था। ऐं दैट इज़ द ह्यूज नंबर। पर असांजो जेको 2229 स्कूल्स बि तव्हां ॾिसो त खोट नो डाउट आहे। ऐं असांजी SCLD जेकी डिपार्टमेंट आहे असांजो सिंध एजुकेशन ऐं लिटरेसी डिपार्टमेंट हाणे न्यू रिक्रूटमेंट बि करे थी। अहिड़ा इशूज़ जेके आहिनि उमेद आहे त अॻिते सॉल्व थींदा, पर हींअर करंटली स्टेटस इहो आहे की 450 जे लॻभॻि असांजा परमानेंट क्लोज्ड स्कूल्स आहिनि। बिल्कुलु अदब मूंखे हिते आए तक़रीबन 3 महीना थिया आहिनि ऐं 3 महीननि में अल्हम्दुलिल्लाह सां 2 महीना DROC थी आहे। 2 DROCs असां अटेंड कयूं आहिनि, कंडक्ट करायूं आहिनि। अच्छा, DROC जेकी आहे डिस्ट्रिक्ट ओवरसाइट रिफॉर्म कमेटी असांजी आहे, जंहिंमें एजुकेशन सां रिलेटेड जेके बि इशूज़ हूंदा आहिनि उहे मंथली बेस ते CMO चीफ मॉनिटरिंग ऑफिसर असांजो जेको आहे उहो रिपोर्ट ठाहींदो आहे। पोइ उन रिपोर्ट जी बेस ते सॼो डिस्कस थींदो आहे। DC साहब असांजा चेयरमैन आहिनि, उन खां अलावा DO आहे असांजो प्राइमरी, DO सेकेंडरी, चीफ मॉनिटरिंग ऑफिसर आहे। उन खां अलावा असांजो जेको एजुकेशन वर्क्स वारो इंजीनियर साहब आहे उहो आहे। ऐं RSU जो कोऑर्डिनेटर आहे उहो बि मेंबर आहे असांजो हिन में। सो अक्सर AC साहिबान बि वेहंदा आहिनि त काफ़ी अहिड़ा इशूज़ हूंदा आहिनि जेके असां उन्हनि खां बि हेल्प वठंदा आहियूं। जीअं हाणे रिसेंटली मां तव्हांखे ॿुधायां त 11 स्कूल्स अहिड़ा हुया जिन जे ॿाहिरि बि जेको आहे कचिरो हुयो ऐं उन जे अंदरि बि साओ पाणी बीठल हो काफ़ी टाइम खां। त उहो असां उन्हनि खे इंफॉर्म कयो आहे विथ स्कूल नेम ऐं जॻह त कहिड़ी UC में हू आहिनि, कहिड़ा स्कूल्स आहिनि, त काइंडली तव्हांजी हेल्प सां असां उहा साफ़ कराए सघूं। त अहिड़ा खोड़ इशूज़ आहिनि जेके असां DROC में हल कंदा आहियूं। पर मेन मक़सदु जेको DROC जो हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे की असांजा जेके एब्सकॉन्डेड टीचर्स थियनि था, अनफॉर्चुनेटली असां वटि जेके टीचर आहिनि उहे काफ़ी अहिड़ा आहिनि जेके पंहिंजी ड्यूटीज़ जेके सर अंजाम नथा ॾियनि। उन्हनि ते हूंदो आहे त हैबिचुअल एब्सेंटी ऐं एब्सकॉन्डर्स ते डिस्कस बि थींदो आहे। उनखे पोइ फाइनलाइज़ बि कयो वेंदो आहे त वाक़ई उहे जेन्युइन एब्सकॉन्डर आहिनि या न आहिनि, ऐं पोइ उन्हनि ते एक्शन बि वरितो वेंदो आहे। सो अल्हम्दुलिल्लाह सां हाणे जेकी असांजी लास्ट DROC थी हुई उन में इंक्वायरी कमेटी बि हिकिड़ी ठाही वई आहे, जंहिंजी ज़िम्मेदारी असांखे ॾिनी वई आहे त असां इंक्वायरी कंडक्ट करायूं त वाक़ई उहे जेके एब्सकॉन्डर आहिनि उहे पघारूं खणनि था, किथां था खणनि, कीअं था खणनि, उहे पंहिंजे पोस्टेड एरियाज़ ते ड्यूटी सर अंजाम ॾियनि था या नथा ॾियनि। सो असां होपफुल आहियूं ऐं वाक़ई कमु थिए पियो थो। हाणे रिसेंटली असांजी ड्रॉप आउट रेशो जी हिकिड़ी कमेटी बि ठही आहे जेकी तालुके लेवल ते बि आहे, जेकी डिस्ट्रिक्ट लेवल ते बि आहे। तालुके लेवल ते जेको आहे उहो असांजो AC साहिब जेको आहे उहो उनजो चेयरपर्सन आहे, असां उनजा मेंबर आहियूं। ऐं जेकी डिस्ट्रिक्ट लेवल ते आहे उहो DC साहब चेयरपर्सन आहिनि।
सो बिल्कुलु दादा तव्हांजी इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जेको मां पर्सनली जेको डेली बेस ते विज़िट कयां थी, मूं इहो ऑब्ज़र्व कयो आहे त जेको ड्रॉप आउट रेशियो आहे न, उहो घणो छोकिरियुनि न्याणियुनि जो असां वटि घणो आहे। उनजो रीज़न इहो हूंदो आहे त ॾिसो काफ़ी वालिदेन जेके आहिनि उहे 3-4 क्लास खां पोइ पसंदि न आहिनि कंदा त असांजूं न्याणियूं जेके आहिनि उहे वञी करे ऐं स्कूल में पढ़नि। हिकिड़ो त इहा असांजी बदकिस्मती आहे असांजी सोसाइटी जी, त असांजी न्याणियूं महिरूं घणियूं रहिजी थी वञनि पढ़ाई खां। बिल्कुलु नो डाउट छोकिरनि जे हिसाब सां बि आहे, ऐं अगरि छोकिरनि जे हिसाब सां अगरि असां ॾिसूं त उहो वरी उन्हनि जो मेन कंसर्न हूंदो आहे त हिननि खे असां किथे न किथे लॻाए छॾियूं त जीअं असांजी जेकी आहे उहा इनकम वधे। त ड्रॉप आउट रेशियो बिल्कुलु आहे ऐं एग्ज़ैक्ट फिगर मूं वटि हिन वक़्तु इन जे करे कोन्हे। त रीज़न इज़ की अञा असांजो उहो शुरू न थियो आहे, जेकी कमेटी वग़ैरह ठही आहे प्रॉपर न थी आहे रिसर्च वग़ैरह त केतिरो ड्रॉप आउट रेशियो आहे। अच्छा, उते अगरि 14 टीचर्स वेठियूं हुयूं त सिर्फ़ु 6 स्टूडेंट्स वेठा हुया। हाणे तव्हां पाण ॿुधायो त असांजूं जेके 14 टीचर्स आहिनि अगरि उहे सुबुह वारनि स्कूल में मूव थी वञनि त जेकी असांजो STR जो इशू आहे उहो केॾो न हल थी वञे। सो मुंहिंजी त रिक्वेस्ट इहा हूंदी, मुंहिंजी प्रॉपर रिपोर्ट बि आहे ऐं मां तव्हांखे ज़रूरु शो बि ॾेखारियां थी त जेके इवनिंग स्कूल्स आहिनि उन्हनि में बिल्कुलु बि इनरोलमेंट सफ़ा न जे बराबरि आहे। ईअं सम्झो हिकिड़ो त इनरोलमेंट न जे बराबरि आहे, ॿियो मिसमैनेजमेंट घणी आहे। जीअं त मां रिपोर्ट बि मथे मोकिली त जॾहिं मां विज़िट स्कूल कयो त मेन गेट जेको आहे उहो सफ़ा खुलियलु हुयो, ॿारड़ा ॿाहिरि पिया खेॾनि। माना इहा कहिड़ी तालीम आहे, कहिड़ी पढ़ाई आहे, असांजा ॿार इनसिक्योर आहिनि उते।